नाज़रीन, बुखेरा शरीफ में ड्रेनेज जो निज़ाम तबाह थी वियो आहे। मुरम्मत न थियण करे अक्सर इलाइक़नि में गंदो पानी बीहण सबब इलाइक़े वासी सख्त परेशान आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था सरमद खोसो जी रिपोर्ट। नाज़रीन, असां हिन वक्त बुखेरा शरीफ जी मेन मटर खॾ ते मौजूद आहियूं, जंहिंजो गंदो पानी जेको सो फुल भरिजी तार थी वियो आहे। बरसातुनि जूं मौसमूं आहिनि ऐं हिते जा रहवासी जेके सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अचो त हिते मौजूद जेके रहवासी आहिनि उन्हनि सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल करायूं त हुननि जो छा चवणु आहे। खॾ असांजी बुखेरा शरीफ जी मेन खॾ आहे। हीअ असां कोशिशूं कयूं, पोइ असांजे मोहतरम हाजी खैरमान खोखर साहिब असांखे स्कीम वठी ॾिनी खॾ जी। उहो कमु बि शुरू थियो, पर भई हलंदे हलंदे कमु बंदि थी वियो आहे। फंड बंदि कया विया आहिनि। पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग वारनि जी जेको चार्ज में आहे, हाणे अधु में कमु रहिजी वियो आहे। कंप्लीट बि कोन थी सघियो आहे। हाणे हालात आहे ॻोठ वारनि जी घोड़ा पाणी खॾ भरी बीठी आहे। भरी बरसातुनि जी मौसम सां अचे पई। हाणे असां इन करे जी गॾु थिया आहियूं, ॻोठाणा बस सां गॾु थिया आहिनि त इहो मुतालबो आहे असांजो पब्लिक हेल्थ इंजीनियर वारनि सां, बस वारनि सां, त महिरबानी करे असांखे बरसातुनि खां अॻु हिन खॾ जो कमु कंप्लीट करे ॾियो। साॻी पोज़ीशन हुई, खॾ भरिजो वेंदी हिते पंहिंजो माना बरसातुनि जे टाइम में हाजी साहिबु महिरबानी कंदो आहे। खैर माण्हू खोखर पंहिंजा ट्रैक्टर पंहिंजियूं मशीनूं ॾेई हितां पाणी निकाल कराईंदो। हींअर त हाणे ॿियो को बि निकालनि जो कोन्हे को, जेको ड्रेनेज वारो पहिरीं सिस्टम सो बि न कराए। हे कमु हलियो वियो विच में, हीअ स्कीम हुई। वेन में तला ठहंदा आहिनि, जेको पाणी जो निकाल ॿाहिरि थींदो सो बि हलंदे हलंदे कमु जेको बंदि थी वियो। त ॾिसो पिया सॼी खॾ जेका भरी पई चइनी पासनि खां ॻोठ आहे। ऐं वाहिद ही हिकिड़ी खॾ आहे जेका सॼी बुखेरा शहर जो पाणी गंदो जेको हिन में गॾु थिए। हाणे जे वधीक बरसातूं पयूं त हिते जेको आहे माण्हू पासे वारा जेके आहिनि त उन्हनि जो जीअण जी जंजाल, पर सॼे शहर जे लाइ मुश्किल थींदी। इहो घटियुनि में रोडनि ते पाणी निकिरी ईंदो। असांखे हर साल ॿोड़ींदी रहे थी। हिन में को बि ड्रेनेज सिस्टम सही न आहे। जेके पाइप लाइनूं लॻनि सही 2 इंच अलाए 3 इंच जो जेको सिस्टम अॻिते हले ई कोन पियो पाणी जो। ऐं जेको हीअ सफ़ा तमामु ऐं जेको ठेकेदार आहे हिते कमु छॾे वियो आहे में, उहा हुकूमत खे ख़बर आहे त किथे आहे, कंहिं पाताल में कोन्हे वियल। लाज़मी हिननि हुकूमत वारनि सां गॾु ई वेठल आहे। असांजो मुतालबो आहे त हुन ठेकेदार खे हिते आणे हुनखे वरी कमु करायो वञे। ऐं जेको 10-12 साल अची थिया आहिनि हिनखे, हिन जो को बि निकाल कोन थो थिए। हाजी साहिबु वीचारो जॾहिं बरसातूं ॿियूं थींदियूं असांजी घणी मदद करे थो, पर हुनजो को बि ॿियो हल निकिरे ई कोन थो। ऐं साल पर साल ॿुॾे थी। हिन जो महिरबानी करे हींअर जेको ठही थिए, साहिबु ठही कान सघी आहे। इहो ई मुतालबो आहे त खॾी सफ़ाई कई वञे ऐं इन जो जेको कमु रोलड़े शिकार लॻो पियो आहे। असां इलाही अमलदारनि खां गुज़ारिश था करियूं त असांजी सफ़ाई करे ईअं ड्रेनेज सिस्टम जो बि सिधो कयो वञे। हिते असांखे जाम परेशानियूं आहिनि, असांजो सिस्टम हल कयो वञे। नाज़रीन, तव्हां हिते जे रहवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त बरसाति जी मौसम लॻी पई आहे। उन खां पोइ जेको हिते जो तरक़ियाती कमु हो हुन ड्रेनेज सिस्टम जो ऐं मटर खॾ जो, उहो तमामु जेको सो नाकारा थी वियो आहे। ऐं हिते जेको ठेकेदार कमु कंदो उहो मंज़र आम तां जेको सो ग़ाइबु थी वियो आहे। ऐं मथां बरसातुनि जूं मौसमूं आहिनि, असां जेको सो ख़तरे में आहियूं। ऐं असांखे हर साल जेको सो बरसातूं ॿोड़ींदियूं आहिनि हिन खॾ जे थ्रू। ऐं असां जेको सो हिते वसवार आहिनि, असांजा MPN आहिनि, महिरबानी करे असांखे बरसातुनि खां अॻु जेको सो हिन खॾ खे जेको गंदो पाणी आहे उहो ख़ाली कराए ॾिनो वञे। ऐं खॾ जी सफ़ाई कराए, खॾ जो जेको तरक़ियाती कमु आहे उहो जल्द खां जल्द कराए ॾिनो वञे। कैमरामैन नादर सोलंकी सां गॾु झंडो सोलंकी, मेहरान TV, बुखेरा शरीफ।